जुडो लग तालुके टने बागे ज़िले बदीन जे यूनियन काउंसिल सांगी फराव जे मिस्किन मारोड़न जमाली उन्नड़ बिरादरी जे घरन मथा ॿीहर कब्ज़ा माफिया अली नवाज़ पठान पीपी कामरेड रसूल बख्श राइमू रशीद गडगोर आदिल गडगोर मुर्तज़ा जट ऐं हथियारबंदन जो हमलो। इन्हनि वॾियुनि सरकारी गाॾियुनि में अची मोतमार धमकियूं ॾिनियूं। ही गाॾियूं कंहिंजूं आहिनि इहो हिकु सवाल आहे, छो जो सरकारी गाॾियूं थियूं ॾिसजनि, हिननि खां इहो को बि पुछण वारो न आहे त ही गाॾियूं कंहिंजूं आहिनि, ही छो था इस्तेमालु कनि। पोरितनि चयो अली नवाज़ पठान असांखे चयो अमीं सिंधी जाइल आहियो, अव्हां जी को बि सार न लहंदो, अव्हां पंहिंजी सिंध में ई निधणका आहियो, असांखे पंजाब जी डी जे रेंजर्स जा पावर आहिनि, जंहिं करे तव्हांजा थाणा ऐं वॾेरा सभु असांजी मुठी में आहिनि। तव्हांजी भलाई उन ई में आहे त हलंदड़ 65 सालनि जे केस तां हथु खणी राति जे पेट में भॼी वञो। जीअं त रेंजर्स फ़ौज अवाम जी मुहाफ़िज़ आहे, पर ही रेंजर्स ऐं फ़ौज जे नाले जो ग़लति इस्तेमालु करे ग़रीबनि खे हिसाइनि था। ग़रीब मिसकिन पोरियत जमाली ऐं उन्नड़ बिरादरनि चयो आहे असांजे सिर खां पाणी मथे चढ़ी वियो आहे। हिकु पासे ॾही पुलिस असांजे 22 ॼणनि ते कूड़ी एफआईआर कटे असांजो जीअण जंजाल करे ॾिनो आहे, ॿिए पासे कब्ज़ा माफ़िया असांखे तंग करे रहिया आहिनि। हिननि चयो ज़िंदगी ऐं मौत ख़ुदा जे हथ में आहे, अगरि कंहिं बि अदारे ऐं सरदारनि तदारक न कयो त असां वेठल 400 घरनि जा भाती गॾिजी पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़ींदासीं, जेका हिकु तारीख़ लिखी वेंदी त सिंध जे असल रवासियुनि खे पंजाब जे साम्राज ताक़तनि तरफ़ां तंग करण ते कंहिं बि सिंधी में हिमत न थी। लॻभॻि 1000 मौत हिकु ई टाइम थी वियो। हिननि वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो पीपल्स पार्टी जे अला क़यादत ऐं सिंध जे कॉम्प्रेस पार्टियुनि ऐं जमाली ऐं उन्नड़ बिरादरी जे सरदारनि खे अपील आहे त साम्राजी कुवतनि ज़िले बदीन तालुको टनोबागो यूसी सांगी फरो में वरे खां वेठल मारूसी माण्हुनि जो हिननि धारियुनि जीअण जंजाल करे छॾियो आहे। सिंध जी साञा वंदन माण्हुनि खे अपील आहे त सिंध जे उन साम्राजनि मां जान छॾाई वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे, हिननि सां इंसाफ़ कयो। हींअर बि माण्हू जेके ज़मानत लाइ वियल आहिनि, असां तमामु घणो परेशान आहियूं। असीं सीएम सिंध साहिब खे अपील कंदासीं, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP बदीन साहिब खे त असां सां इंसाफ़ कयो वञे। तक़रीबन 80 साल उमिरि आहे ऐं मूंखे यादगिरी कोन्हे त मुंहिंजा माइट खे ॿिए हंधा आया आहिनि, अॻे ई हिते वेठल हुआ। 1965 खां हिते वेठल आहियूं। असांजा क़दीमी ॻोठ आहिनि ऐं ॻोठु गुलाम हैदर आहे, ॻोठु अलादीन जमाली आहे, ॻोठु मलूक उन्नड़ आहे ऐं ॻोठु रईस अलादीनो आहे, ॻोठु सवदार जमाली आहे। SHO जेको ॾई आहे उहो 2-3 FIR कूड़ियूं कटे असां ते हमिलो करे थो।